समाजी संगत जे मौजूद आहियूं, जिते हिन वक़्तु जेको आहे रोज़मर्रा जे हिसाब सां तक़रीबन 100 खां वधीक जेको माण्हुनि खे घरनि ताईं खाधो पहुचाइनि था। असां सां गॾु संगत समाजी अॻवान पंहिंजो मुराद ख़ान जेको असां सां गॾु आहे, हुन खां असां पुछा कंदासीं त उहो असांखे हिन जे चवण जे हिसाब सां छा थो ॿुधाए। जी मुराद जेको रोज़मर्रा जे हिसाब सां अवां घणनि ताईं जेको रोज़मर्रा खाधो पहुचाईंदा आहियूं। जी अल्हम्दुलिल्लाह, समाजी संगत कारवान बंदगान मददगारान खुदा इन तहत असीं रोज़ अल्हम्दुलिल्लाह अॼु लॉकडाउन जे तक़रीबन 14 ॾींहं थी विया आहिनि ऐं असांजे इन तंज़ीमी कार्रवाई जा तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह जे 9 ॾींहं आहे त असीं रोज़ तक़रीबन जेको इन तयारु खाधो 500 खां 550 ताईं जेके फैमिली मेम्बर जे हिसाब सां उन्हनि खे पहुचाईंदा आहियूं। ऐं उन जे अलावा इन तक़रीबन जेका बि दोस्त आहिनि या समाजी सतह ते या जेका बि मुख़िर हज़रात आहिनि, जंहिंमें असां वटि हिकिड़ो दोस्त आहे दुबई स्टोर जो जेको हुनर आहे फैसल सतार साहिबु, उनजो बि ठीक ठाक इन में जो डोनेशन आहे ऐं ॿिया अहिड़ा दोस्त आहिनि जेका ताउन कनि पिया। उन हिसाब सां असांजी कोशिशि इहा आहे त वधि में वधि असीं माण्हुनि खे खाधो जेके न प्रोवाइड करे सघूं। त हुन जे हिसाब सां असां वटि वसाइल हुजणु लाज़मी आहे। त अॼुकल्ह हिन लॉकडाउन जे थ्रू दुकानूं सभु बंदि आहिनि, पर कुझु दोस्त जेके न कुझु कैश डोनेशन कंदा आहिनि, कुझु दोस्त सामान ॾींदा आहिनि, त वधि में वधि असीं जेके न ग़रीब माण्हुनि खे खाधो पहुचाए सघूं। त हीअ खाधो असीं उन्हनि लाइ जेका ग़रीब आहिनि, जेके डेली वेजिस पे मतिलबु मज़दूरी करण वारा हुआ या जेके न गाॾी वारा या जेका लोकल सतह ते मतिलबु मज़दूर लेबर आहिनि, उन्हनि जे लाइ त जेके हींअर लॉकडाउन खां पोइ जेके मज़दूरी नथा करे सघनि, जेके वेठा आहिनि घर ते, त लाज़मी ॻाल्हि आहे त उन्हनि खे जेके न खाधो या बचंदो या उन्हनि जे लाइ लाज़मी आहे करणु। त उन्हनि खे असीं जेके रोज़मर्रा जे हिकिड़े टाइम जी राति जी हिकिड़े टाइम जी मानी असीं उनखे फैमिली मेम्बर जे हिसाब सां रोज़ ॾींदा आहियूं। ऐं ॿियो जेको न शाम जे राति जे टाइम ते 10 खां पोइ पुलिस वारनि जी मानी 40 खां 50 ॼणनि जी पुलिस वारनि जी मानी ऐं चांहि उन्हनि खे रोज़ असीं पहुचाईंदा आहियूं समाजी संगत जे तरफ़ां। हीअ जेको कुझु बि तव्हां ॾिसी रहिया आहियो, जेको कुझु जेका करंदी आहे, जेको कुझु असां कयूं था, जेको बि कारवां असांजो हले पियो, असांजी पंहिंजी समाजी संगत असांजो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, जिते साईं क़ैद हुसैन शाह, जावेद लतीफ़ मेमन, लाला मुराद, सैयद ज़ाहिद शाह, तनवीर हैदर शाह ऐं सदाम जफर साहब ऐं आकाश खत्री, असां पंहिंजी काम जेका आहे सभु कुझु कयो आहे। पंहिंजी हणा वणा पंहिंजनि मिटनि माइटनि खां या संगत खां डोनेशन वरिती आहे, असां पंहिंजा पाण था कयूं। हुन में का बि सरकारी या गैर सरकारी असांखे का बि सपोर्ट कोन्हे, को बि गवर्नमेंट जो माण्हू असां वटि न आयो आहे या को असां वटि को सघ वारो माण्हू असां न आयो आहे। जेको कुझु ॾिसो पिया तव्हां ॾिसी रहिया हूंदा, जेको कुझु हले पियो, असां 2 जॻहियुनि खां शुरू कयो आहे, अल्हम्दुलिल्लाह असां 9 जॻहियुनि ताईं पहुता आहियूं, पर सभु कुझु असीं पंहिंजो पाण पिया कयूं। 75% तक़रीबन असां पंहिंजो पाण ई कयो आहे, बाक़ी 25% असां जेके पाड़ेसरी आहिनि या दोस्त यार आहिनि उन्हनि कयो आहे, बाक़ी तक़रीबन असीं पंहिंजो पाण पिया कयूं। जी नाज़रीन, असां गॾु हिन वक़्तु जेको आहे मौजूदु आहे साईं फाज़ शाह, जेको समाज संगत जे अॻवान बि आहे। ऐं हिन वक़्तु साईं खां इहो पुछा कंदासीं त तव्हां जेको अॼु जेके लॉकडाउन खे अॼु 14 ॾींहं आहे ऐं उन जे हवाले सां जेको तव्हांखे हीअ कीअं सोचे थी ऐं तव्हां कहिड़े हिसाब सां जेको हीउ कमु जेको स्टार्टिंग कयो, हीअ मानी माण्हुनि ताईं घर ताईं मानी पहुचाइण जो, उन जे हवाले सां जेको आहे असांखे थोरो आगाह कजां। अगरि जीअं त असां मानी पुॼाइण वारो जेको सिलसिलो आहे उहो असां गुज़िरियल कोई 8 ॾींहंनि खां शुरू कयो, पर उन खां पहिरीं असांजो राशन जो मामिलो जेको असां माण्हुनि खे राशन पहुचायो, पर उन खां बि जेको पहिरीं जेको मरहलो लॉकडाउन खां पहिरीं वारी जेका सूरत हाली जेके कोरोना, जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त कोरोना जेको आहे असां वटि पाकिस्तान में सभु खां आख़िर में आयो, त इन सिलसिले में जेको आहे जॾहिं असां वटि पाकिस्तान में पहुतो त एमरजेंसी थी वई, ज़ाइरीन खां पोइ, हाजिन खां पोइ ऐं तबलीगनि खां पोइ तमामु सूरत हालत जेको गंभीर थी वई। त असां जॾहिं हॉस्पिटल जो रुख कयो, ॾिठोसीं त हुते सेफ्टी मेयर्स कहिड़ा आहिनि, त डॉक्टर्स वटि न मास्क हुआ न ग्लव्स हुआ ऐं न ई हुन वटि सैनिटाइज़र हुआ, ऐं जस्ट ईअं ई जेको सो नॉर्मल माण्हुनि खे ट्रीट पे कयो। त असां उन्हनि खां सवाल कयो त भाउ तव्हांखे कंहिं क़िस्म जो को आहे का सहूलियत या तव्हांखे का इंस्ट्रक्शन, उन्हनि खे का इंस्ट्रक्शन ई न का सहूलियत ई न उन्हनि के मेयर हुआ। पोइ असां उन्हनि खे जेके से मास्क, सैनिटाइज़र्स ऐं जेके से उन्हनि जी ज़रूरत जूं जेके शयूं ग्लव्स वग़ैरह उन्हनि खे पहुचाया। उन खां पोइ तमामु पेशेंट्स खे हॉस्पिटल जे पूरे अमले खे ॾियण खां पोइ पब्लिक में अवेयरनेस प्रोग्राम ऐं जेको उन्हनि खे जेको आहे उन शइ खां आगाह करणु, उन्हनि पब्लिक पूरी में जेके मास्क विराइण जो कमु शुरू कयोसीं। जंहिंखां पोइ जॾहिं ख़बर पई लॉकडाउन वारी सूरत हाल थी, कुझु ॾींहंनि खां पोइ लॉकडाउन थियो। लॉकडाउन जॾहिं थियो त पोइ सूरत हाल अञा जेको वधीक ख़राबु थियण लॻी, माण्हू बुखूं कढणु लॻा। त पोइ असां इहो सोचियो त यार हाणे माण्हुनि जे लाइ कुझु न कुझु बंदोबस्तु कयो वञे। त पोइ असां इहो दोस्तनि गॾिजी करे जेको आहे इहो राशन जो बंदोबस्तु कयो ऐं माण्हुनि जो जेको राशन जो असां सिलसिलो स्टार्ट कयो। जॾहिं असां राशन जा बैग ठाहिणु शुरू कया ऐं राशन जो कमु करणु शुरू कयो, त इहो चङो ख़ासो हलियो। 600, 700, 800 बैग असां जेको मुख़्तलिफ़ 800 खनि खानदाननि में असां बैग ॾियणु शुरू कया। पोइ ॾिठोसीं त माण्हू ॿिया राशन जो कमु करणु शुरू करे छॾियो। जॾहिं ॿियनि माण्हुनि राशन जो कमु करणु शुरू करे छॾियो, त पोइ असां इहो सोचियो त यार हाणे दिहाड़ी पेशा जेके माण्हू उन्हनि सां वधीक हालत ख़राबु थी वञे। हाणे असां जेको राशन में 100 या 50 माण्हुनि खे डेली बेसिस ते पूरी था सघूं, असां हज़ारनि खे कोन पहुचाए सघूं।
पोइ असां सोचो त मानी जो सिलसिलो पकी मानी जो सिलसिलो कयूं जो ग़रीब मिसकिन मारूड़ा जेके आहिनि बुखे पेट के बचा न सुम्हनि त पोइ असां हिन सिलसिले में इहो मानी पचाए ऐं माण्हुनि खे पहुचाइण जो सिलसिलो शुरू कयो जंहिंमें असां पहिरीं ॾींहुं त 2 देगूं हुयूं तंहिंखां पोइ 4 उनखां पोइ मुसलसल 7 8 अॼु बि माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह 9 खां 10 देगूं असांजूं आहिनि त हाणे इहो सिलसिलो डेली जेको सो वधे पियो प्लस थींदो वञे या मल्टीप्लाई थींदो वञे कॾहिं 8 कॾहिं 9 कॾहिं 10 त हाणे इहो सिलसिलो वधंदो पर बल्कि घटिजंदो कोन असां हींअर तक़रीबन कोई जेको सो कल्ह ताईं जेको 620 माण्हुनि जी मानी हुई उनखां पहिरीं 530 लगातार 530 माण्हुनि जी मानी हुई ऐं उन में ख़ानदान तक़रीबन असां जेके कवर कयूं पिया कोई 125 खां 130 ख़ानदान अॼु मुंहिंजे ख़्याल सां ख़ानदान जो अंग वधूं छो देगुनि जो अंग बि वधियो आहे ऐं जेको आहे सो कल्ह 620 हो त अॼु मुंहिंजे ख़्याल सां 700 खां 800 माण्हुनि खे कवर कंदासीं ऐं तक़रीबन पौणा 200 या 250 जे अंदरि जेको ख़ानदान इंशाल्लाह कवर थींदा जंहिंमें असीं जेको आहे सोननि ते मानी पहुचाईंदासीं इहो सिलसिलो असांजो हले पियो असांजी सरहदी वारनि खे बि अपील आहे त इन में असां सां सहकार कनि अची पाण हिन कारवां जो हिसो बणजनि छो जो असांजे कारवां जो जेको हिन समाजी संघ जो जेको स्लोगन आहे उन स्लोगन जो नालो आहे कारवाने मददगाराने बंदगाने ख़ुदा त कारवाने मददगाराने बंदगाने ख़ुदा जा अची पाण जेको सो हिसा थियनि असां सां गॾु अची करे लाइव ॾिसनि डिस्ट्रीब्यूशन कनि हथ वंडाइनि ऐं पाण कमु कनि सवाब जो नेकी जो कमु ऐं इहो सिलसिलो जेको मूं शुरूआति कई मूं दोस्तनि खे जो गॾियो उनजो सभ खां पहिरीं इनिशिएटिव फेज़ इहो त मूं चयो तनक़ीद खां बहितर अमली कमु कयूं हीउ वक़्तु तनक़ीद जो न आहे त कंहिं डिपार्टमेंट ते कंहिं गवर्नमेंट ते या कंहिं माण्हू ते तनक़ीद कयूं असां पाण मुरादो छा था करे सघूं त इहो असां जेको करे सघूं पिया सो तव्हांजी अखियुनि जे अॻियां जेको कुझु असीं कयूं पिया ऐं बाक़ी गवर्नमेंट खे ऐं सरकार खे ऐं पाकिस्तान गवर्नमेंट खे त ख़ुदा इलाही ॾींहं थी विया आहिनि 14-15 ॾींहं लॉकडाउन जो आहे माण्हू जेको सो ख़ुदकुशी ऐं फ़ाक़ाकशी ऐं मुख़्तलिफ़ आलमनि मां गुज़रनि पिया तव्हां महिरबानी करे जेके तव्हांजूं पॉलिसियूं मुकमल थी चुकियूं हुजनि या तव्हां सभु कुझु ड्राफ्ट करे चुका हुजो तव्हां फाइनल करे चुका हुजो त आया एहसास जे थ्रू ॾियणो आहे या बिस्किट जे थ्रू ॾियणो आहे या घरनि ते राशन पुॼाइणु या फ़ौज खां था पुॼायो या यूसी जेके नाज़मुनि खां पुॼे कंहिंखां पुॼायो पर ख़ुदा जे वास्ते आउं सम्झंदुसि त अॼु शाम खां अॼु राति खां मतिलबु सुभाणे खां पुॼायो हालत ॾाढी ख़राबु थैंक यू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों जीअं त तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं खां कोरोना वायरस पाकिस्तान में दाख़िल थियो आहे ऐं पोइ सिंध में जॾहिं पहिरियों पेशेंट आयो उन ॾींहं खां वठी असां थोरो ठटे ज़िले जे हवाले सां असां पाण खे थोरो अलर्ट रखियो ऐं स्टार्टिंग में जेको असां पंहिंजी पार्टीअ तरफ़ां PTI पारां हिकिड़ी जागरता मुहिम हलाई हिन में असां बाक़ाइदे हज़ारनि जे हिसाब सां वॉलपेपर्स जेको आहे उहे जेको आहे डिस्ट्रीब्यूट कया माण्हुनि में बाक़ाइदे लेक्चर ॾेई माण्हुनि खे कोरोना बाबति आगाही ॾिनीसीं पर आहिस्ते आहिस्ते जॾहिं हीउ सिलसिलो वधियो लॉकडाउन वारो सिलसिलो सिंध गवर्नमेंट अनाउंस कयो सिंध गवर्नमेंट जॾहिं लॉकडाउन वारो सिलसिलो अनाउंस कयो ऐं कोरोना जा पेशेंट्स जेको आहे वधण जो ख़तरो पैदा थियो त असांजे छटे जेके समाजी दोस्तनि गॾिजी असां राब्तो थियो जिन चयो त छो न जेको आहे माना पंहिंजो हिकिड़ी मुहिम हलाइजे जेका कोरोना खां पाण बचायो मुहिम हुजे उहा मुहिम असां जॾहिं शुरू कई त उन मुहिम जे सिलसिले में पहिरें असां पंहिंजो मास्क वग़ैरह जेके आहिनि हज़ारनि तादाद में उहे असां विराया ऐं उन सां गॾु सैनिटाइज़र्स हैंड सैनिटाइज़र्स इन खां अलावा ग्लव्स असां जेको आहे डिस्ट्रीब्यूट कयासीं त जीअं माण्हुनि खे जेको आहे माना बीमारी खां बचाए सघिजे पर उहे असां मास्क ग्लव्स ऐं ॿियूं जेके शयूं जेके आहिनि हैंड सैनिटाइज़र्स वग़ैरह उहे सिर्फ़ु असां ठटे में शहरनि में कोन वरायासीं पर असां जॾहिं सिविल अस्पताल जो विज़िट कयोसीं त उते ॾिठोसीं त डॉक्टर उन्हनि शयुनि खां जेको आहे माना महरूम आहिनि उन्हनि का बि न सैनिटाइज़र हो हथ में न उन्हनि मास्क हुआ उन वक़्त में न ई उन्हनि वटि जेको आहे माना हैंड ग्लव्स हुआ त असां ॾिठो त हीअ त सूरत हाल इंतिहाई ख़तरनाक आहे छो त डॉक्टरनि वटि जेको आहे माना मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि सिविल अस्पताल में मेडिकल जा उन वटि जेको आहे हज़ार ई तइदाद में डेली जेको आहे माना अचनि था पंहिंजो पेशेंट्स अचनि था ख़ुदा न ख़ास्ता इहो सिलसिलो जेकॾहिं कोरोना वारो ठटे में शुरू थी वियो ऐं सिविल अस्पताल में को पेशेंट अची वियो जंहिंमां डॉक्टर मुतासिर थिए ऐं पोइ डॉक्टर खां पोइ वरी जेको आहे माना ॿिया मरीज़ जेके हिते अचनि था डेली बुनियादनि ते उहे मुतासिर थियनि ऐं पोइ वरी जेको आहे उते जेके दाख़िल मरीज़ आहिनि उहे मुतासिर थियनि उन्हनि खे मद्देनज़र रखंदे असां पंहिंजो हिकिड़ो जेको आहे माना हिकिड़ी मुहिम स्टार्ट कईसीं जंहिंमें असां उन्हनि डॉक्टर्स खे मास्क ॾिनासीं पेशेंट्स खे बि ॾिनासीं इन खां अलावा जेको आहे माना जेके पेशेंट्स सां गॾु अटेंडेंट उन्हनि खे सिक्योरिटी इदारनि खे ऐं उते जेके आहिनि पंहिंजो इहे पंहिंजो लेबॉर्ट्री आहे उन्हनि खे बि असां इहे शयूं मुहैया कयूं ऐं उनखां पोइ असां जेको सवनि जी तइदाद में राशन बैग्स ऐं पोइ जॾहिं लॉकडाउन शुरू थियो त असां सवनि जी तइदाद में राशन बैग्स विरायासीं पर राशन बैग्स विराइण असांखे जेको आहे माना थोरो मुनासिबु कोन पियो लॻो उहो इन सेंस में त राशन बैग जेकॾहिं असां ॾियूं हिकिड़े फैमिली खे हिकिड़ो चकर त उहा फैमिली में 3 खां 4 ॾींहं जेको आहे
उहो राशन इस्तेमालु करे सघे थी, पर उन खां पोइ वरी उहा फैमिली नेटफुल थी सघे। सो कुझु दोस्तनि जेको आहे सो माना असां समाजी संघ जे नाले सां हिकिड़ो ग्रुप ठाहियोसीं, जेको हींअर जेको आहे सो माना समाजी तौर ते एक्टिव आहे तमामु घणो। ऐं उहो ग्रुप असां पोइ जॾहिं मीटिंग कईसीं, मीटिंग में असां इहो फ़ैसिलो कयो त छो न जेको आहे सो माना हिकिड़ी अहिड़ो जेको आहे सो तरीक़ो इस्तेमालु कजे जंहिंमें जेको आहे सो माना ग़रीब जेको मुतासिर जेको पूरे तबिको आहे, जेको ॾियाड़ी कमाईंदड़, उन्हनि खे घर ताईं जेको आहे सो माना उन्हनि खे मानी पहुचाइजे। पोइ इहे ई जेको आहे सो माना इन ई प्लैनिंग तहत असां इहो सिलसिलो शुरू कयो। अॼु असांखे माशाल्लाह 8 ॾींहं आहे। 8 ॾींहंनि में असां जेको आहे सो माना 200-250 फैमिलीज़ खे या 200 खां 300 जे विच में फैमिलीज़ खे ऐं ॻाल्हि कंदो आहियां फैमिलीज़ खे असां जेको आहे सो माना डेली जे बुनियादनि ते खाधो पहुचायूं था, जंहिंमें कॾहिं बिरयानी जो मेन्यू हूंदो आहे त कॾहिं मुख़्तलिफ़ जेको आहे मेन्यू हूंदा आहिनि। ऐं 250 फैमिलियूं, उन में तक़रीबन 550 खां 600 माण्हू, 600 खां 700 माण्हू, ऐं राति असां कैलकुलेशन कई त 800 माण्हू जेको आहे सो माना असां जेको आहे सो माना थोरो वधाए कम खे, ऐं असां जेको आहे 800 माण्हुनि ताईं जेको आहे सो मानी पुॼाई आहे। हीउ सिलसिलो असांजो रोज़मर्रा जे बुनियादनि ते हले पियो। ऐं जेसिताईं अलाह मसाई माफ़ी ॾे कोरोना जो जेको आहे सो आहे इहो पंहिंजो विबा जेसिताईं हले पई, ऐं जेसिताईं लॉकडाउन आहे, जेसिताईं असांजो जेको आहे सो ॾियाड़ीदार तबिको वरी रोज़गार ते पंहिंजे ते नथो लॻे, तेसिताईं असां कोशिशि कंदासीं त उन्हनि जे घरनि ताईं ऐं पंहिंजो जेको आहे सो माना डेली बुनियादनि ते राति जो जेको आहे सो मानी पहुचायूं। पर ख़ाली असां सिर्फ़ु जेको आहे सो माना ग़रीबनि ताईं कोन था पहुचायूं, पर असां ॾिठो त जेके फ्रंट लाइन ते जेको आहे सो डॉक्टर्स खां पोइ जेको आहे सो माना पुलिस अचे थी, जेका असांजे ज़िले जी आहे, उन्हनि खे माना टाइम ते जेको आहे सो माना मानी न पई पहुचे, न जेको आहे सो उन्हनि खे चाहे पई पहुचे। सो असां कोशिशि कई त उन्हनि खे जेको आहे सो माना समाजी संघ जे प्लेटफॉर्म तां उन्हनि खे असां पुलिस वारनि खे जेको आहे सो माना जेके बि नाका लॻल आहिनि ठटे शहर में मकली में, उन्हनि खे असीं रोज़ बुनियादनि ते मानी पहुचायूं था। ऐं मानी पहुचाइण खां पोइ असां उन्हनि खे राति जो जेको आहे सो चाहे पहुचायूं था। बहरहाल असांजो सिलसिलो इहो जेको आहे सो माना जारी आहे जेसिताईं हीउ कोरोना वायरस आहे ऐं जेसिताईं लॉकडाउन आहे। ऐं असां सां हेसिताईं जेको आहे सो माना इन लॉकडाउन जे दौरान बि हींअर असांखे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेको आहे सो कॉल्स अचनि पियूं। ऐं अॼु बि हिकिड़े दोस्त जेको आहे सो माना मूंखे जेको आहे सो लिस्ट मोकिली आहे, चओ त तव्हांखे ॾेखारे सघां पियो व्हाट्सअप ते, त फलाणे इलाइक़े में जेको आहे सो तक़रीबन 15 खां 16 फैमिलियूं जेके माना बुख ते वेठल आहिनि। हाणे असां वटि असल में छा आहे जो माना असां जेको जेतिरी बि असांखे डोनेशन थिए पई, उन डोनेशन जे हिसाब सां असां एतिरो ई कमु कयूं पिया जेतिरो असां तव्हांखे ॿुधायो आहे त माना 700-800 माण्हुनि खे असां मानी पहुचाए पिया सघूं। हाणे आउं मुख़्तलिफ़ फोरमनि ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे सो माना मुख़्तलिफ़ चैनलनि ते अपील करे चुको आहियां असांजे पंहिंजो मुख़ैर हज़रात खे या सरहंदी वारा जेके आहिनि त महिरबानी करियो। असांखे तमामु घणियूं कालियूं अचनि पियूं ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां। असीं सम्झूं था त इहो बि सिलसिलो जेको असां स्टार्ट कयो आहे इहो हिकिड़ो घटि आहे, असांखे अञा वसी जेको आहे असांखे इहो सिलसिलो करिणो आहे। सो महिरबानी कयो, असांजी जेको आहे सो माना मदद कयो त जीअं असीं जेको आहे सो माना ग़रीब ऐं नीडी पर्सन्स ताईं या बेरोज़गारनि ताईं इन सिलसिले खे वधाए सघूं। जी नाज़रीन, जीअं त असां सां गॾु जेके हिते जेको मौजूदु हुआ समाजी संघ जा अॻुवान ऐं कारवान दोस्त जेके असां गॾु मौजूदु हुआ, हुननि जो इहो चवणु आहे त जेको असां हीअ पंहिंजी पाण मदद असां कुझु दोस्तनि सां गॾिजी करे असां पंहिंजी मदद पाण सां हीअ कमु करे रहिया आहियूं। ऐं तक़रीबन हिन में 80% जेको असांजो पंहिंजो ई आहे, असां गॾिजी कमु करियूं पिया। हिन में 20% कुझु दोस्त यार जेके असां सां गॾिजी कमु कनि पिया। ऐं उन्हनि इहो मुतालबो कयो त सिंध गवर्नमेंट जे असांखे का बि अहिड़ी चीज़ न मिली आहे, न ई असांखे को मदद करे पियो। हीअ असां पंहिंजी पाण मदद करे जेको आहे ऐं रोज़मर्रा जे हिसाब सां तक़रीबन कुझु ॾींहं पहिरियां असां घटि पे ॾिनीसीं ऐं तक़रीबन अॼु जेको असां जेको 9 ॾींहं पचाए रहिया आहियूं। तक़रीबन 1000 खां 1200 माण्हुनि ताईं जेको रोज़मर्रा जो पकल खाधो उनजे घर ताईं पहुचाईंदा आहियूं। कैमरामैन सां गॾु मलक मंसूर, सोच TV ठठो। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.